दोस्तों लाड़काने शहर में जो तमाम घणो क्राइम वधी वियो आहे। ही दोस्त आहे असांजो जेको चांडका अस्पताल जो मुलाज़िम आहे। अॼु कुझु जेके शाहींग हुया जेब कतरा जिन हिन जो जेको आहे खीसो कटियो आहे। ही हिकिड़ो मुतासिर आहे जंहिंजा पैसा तक़रीबन 7 खां 8 हज़ार हिन खीसे में हुया जेके हू खीसो कटे करे कढी विया। अदा ॾेखार अच्छा हाणे हिन पर्स में पैसा हुया पर्स खां ॿाहिरि हुया पैसा पर्स में पर्स रखी विया कढी करे। अच्छा इहो किथां इहो पीछे रोड खां घणा माण्हू आहे? हिकिड़ो हुयो ॿ हिकिड़ो उन छा चयो तोखे? रात में मां खयो मां रस्ते में वरी ख़बर न पई पैसा कढी हुई इम्पायर चौंकिया नथो ॾिसण में पुराणो जवान हुयो। घणा मिंट तोसां गॾु हुन सफ़र कयो बाइक ते? 5-7 मिंट 5 खां 7 मिंट ऐं 5 खां 7 मिंटनि जे दौरान तुंहिंजो खीसो ख़ाली थी वियो ऐं तोखे ख़बर न पई। चलो हाणे तूं SSP लाड़काणो खां छा मुतालबो कंदे? मुतालबो कर त बाबा जेको आहे जेके क्राइम कनि था क्रिमिनल माण्हू आहिनि अहिड़े तरीक़े जा जेके शाहींग आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई थिए। मुतालबो कर छा मुतालबो? ग़रीब माण्हू मुतालबो नथो करे साईं। ॿुधो ही दोस्त चए त ग़रीब माण्हू मुतालबो नथो करे सघे। चलो ठीकु आहे असां ई लाड़काणे जे SSP खां इहो मुतालबो था कयूं ऐं घुर था कयूं त जेका नोटिस वठनि ऐं जेको क्राइम ते जेको आहे न उहो कंट्रोल कनि। जेके क्रिमिनल माण्हू घुमनि था पिया मुख़्तलिफ़ तरीक़ा क्राइम में इस्तेमाल करे हू क्राइम कनि था पिया ही बि मुतासिर आहे। सो महिरबानी करे SSP साहब नोटिस वठो अहिड़नि माण्हुनि खे सोगो कयो गिरफ़्त में आणियो ऐं जेको लाड़काणे जो जेको तहफ़ुज़ आहे शहरनि जो उहो यकीनी बणायो। तव्हांजी महिरबानी।